सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त सिंध में अमन अमान क़ाइमु करणु संदन ज़िम्मेवारी आहे। हू अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाए ॾेखारींदा। लाड़काणे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नासिर शाह जो चवणु आहे त वॾो वज़ीर ऐं घरू वज़ीर अमन अमान वारे मामले ते सरगर्म आहिनि। हुन चयो त सिंध में कामोरनि जी मुक़ररनि ऐं बदिलियुनि वारे मामले ते इख़्तिलाफ़ न आहिनि। संदसि चवणु आहे त पीपी चूंडुनि में पंहिंजी कारकरदगी जी बुनियाद ते सीटूं खटियूं आहिनि। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त सिंध में अमन अमान क़ाइमु करणु संदन ज़िम्मेवारी आहे। हू अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाए ॾेखारींदा। लाड़काणे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नासिर शाह जो चवणु आहे त वॾो वज़ीर ऐं घरू वज़ीर अमन अमान वारे मामले ते सरगर्म आहिनि। हुन चयो त सिंध में कामोरनि जी मुक़ररनि ऐं बदिलियुनि वारे मामले ते इख़्तिलाफ़ न आहिनि। संदसि चवणु आहे त पीपी चूंडुनि में पंहिंजी कारकरदगी जी बुनियाद ते सीटूं खटियूं आहिनि। ही अहम ख़बर आवाज़ सां शेयर कयूं पिया। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त सिंध में अमन अमान क़ाइमु करणु संदन ज़िम्मेवारी आहे। हू अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाए ॾेखारींदा। लाड़काणे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नासिर शाह जो चवणु आहे त वॾो वज़ीर ऐं घरू वज़ीर अमन अमान वारे मामले ते सरगर्म आहिनि। हुन चयो त सिंध में कामोरनि जी मुक़ररनि ऐं बदिलियुनि वारे मामले ते इख़्तिलाफ़ न आहिनि। नासिर शाह जो चवणु आहे त पीपी चूंडुनि में पंहिंजी कारकरदगी जी बुनियाद ते सीटूं खटियूं आहिनि। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त सिंध में अमन अमान क़ाइमु करणु संदन ज़िम्मेवारी आहे। हू अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाए ॾेखारींदा। लाड़काणे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नासिर शाह जो चवणु आहे त वॾो वज़ीर ऐं घरू वज़ीर अमन अमान वारे मामले ते सरगर्म आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे लाड़काणे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर शबीर मुगैया सां। शबीर, अपडेट कजो, नासिर शाह प्रेस कॉन्फ्रेंस में वधीक छा चयो? बिल्कुल सूबाई वज़ीर प्लानिंग एंड डेवलपमेंट ऐं तवानाई सैयद नासिर हुसैन शाह लाड़काणे प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध में अमन अमान असांजी अहम ज़िम्मेवारी आहे। उन लाइ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर ऐं घरू वज़ीर खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणायो वञे। हुन चयो त वॾो वज़ीर ऐं घरू वज़ीर अमन अमान जी बहितरी लाइ सरगर्म आहिनि। ईंदड़ ॾींहनि में बहितरीन नतीजा साम्हूं ईंदा। सिंध में कामोरनि जे बदिलनि ऐं मुक़ररनि ते के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। अहिड़ियूं अफ़वाहूं सोशल मीडिया ते फैलायूं वेंदियूं आहिनि जंहिंमें का बि सचाई न आहे। हुन चयो त वॾ वज़ारत जे हवाले सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कारकरदगी सभ खां बहितर रही आहे। तंहिं करे खेसि पार्टी क़यादत वॾ वज़ारत लाइ नामज़द कयो आहे। पीपल्स पार्टी 2008 खां पोइ सभ खां वधीक 2013 ऐं इन खां पोइ 2018 ऐं 2024 में वधीक सीटियूं मिलियूं। हुन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे आम चूंडुनि में कॾहिं बि कंहिंजी बि हिमायत न मिली आहे, पर पीपल्स पार्टी पंहिंजी कारकरदगी जी बुनियाद ते सीटूं कयूं आहिनि। हुन चयो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे मंशूर मुताबिक़ 20 लख घर ठाहे ॾियण बाबति 20,000 घर ठाहिण वारो कमु मुकमिल थी चुको आहे ऐं ॿियनि घरनि जे तामीर जो कमु पिणु तेज़ीअ सां जारी आहे, जेकी 3 सालनि जे अर्से दौरान 20 लख घर मुकमिल थी वेंदा ऐं उन खां अलावा पार्टी मंशूर ऐं ॿियनि नुक़्तनि ते पिणु अमल दरामद कयो वेंदो। हुन चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे नज़रे खे अॻिते वधाए अवाम भरपूर रिलीफ फ़राहम कयो वेंदो। कंहिं ॿियनि सूबनि में कंहिं बि हुकूमत ॿोॾ मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण जी ॻाल्हि न कई आहे। सिर्फ़ पीपल्स पार्टी मुतासिरनि खे घर ठाहिण जो ऐलान कयो आहे। सिंध काबीना में कुझु नवां चेहरा साम्हूं ईंदा जेके अची चुका आहिनि ऐं ॿिए मरहले में ॿिया मेंबर बि सिंध काबीना में शामिल थींदा। हुन हिकु सवाल जे जवाब में चयो त इदारनि जी निजकारीअ जे हवाले सां पीपल्स पार्टी जो पहिरें ॾींहं खां इहो मौक़ुफ़ रहियो आहे त स्टील मिल ऐं PI जी निजकारी में मुलाज़िमनि जे मुस्तक़बिल जो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो। उन बैदि उन मामले ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। हुन चयो त लाड़काणे में इंडस्ट्रियल ज़ोन में गैस जी फ़राहमी समेत ॿिया मसइला हल कया वेंदा, पर उन प्रोजेक्ट ते पिणु तेज़ीअ सां कमु थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हिदायतुनि ते बिजलीअ जे बिलनि में वाधि थियण सबबि सोलर बिजली फ़राहम करे रहिया आहियूं त जीअं पोरियत तबिके खे रिलीफ मिली सघे। हुन हिकु सवाल जे जवाब में चयो त PTI हुकूमत IMF खां मजबूरी में सख़्त शर्तनि तहत कर्ज़ कयो ऐं अदम एतमाद जे करे उन्हनि IMF जे शर्तनि ते अमल न कयो, जंहिं करे मुआशी हालतूं ख़राब थियूं। पीपल्स पार्टी आम चूंडुनि में वफ़ाक़ी हुकूमत ठाहिण लाइ मैंडेट न मिलियो ऐं PTI आज़ादु उमेदवारनि जूं सीटूं सभ खां वधीक हुयूं, पर उन्हनि हुकूमत ठाहिण लाइ कंहिंसां के बि ॻाल्हियूं न कयूं। उन दौरान वफ़ाक़ी हुकूमत ठाहिण लाइ मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत राब्तो कयो। जेकॾहिं असां नून लीग जी वफ़ाक़ी हुकूमत जी हिमायत न कयूं हा त पार्लियामानी निज़ाम न हुजे हा ऐं मुल्क आम चूंडुनि ॾांहुं
ॿीहर हलियो वञे हा ऐं पीपल्स पार्टी आहिनि ई उहिदनि लाइ पंहिंजे उमेदवारनि ठीकु जा आहे नाला शबीर, ॾिना आहिनि। अपडेट करण लाइ वॾी महिरबानी हुआ जी।